शेयर कंदासीं इमरान ख़ान फवाद चौधरी जी घरवारी हिबा चौधरी के फोन कयो आहे, हमदर्दी जो इज़हार कयो वियो। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयो त फवाद चौधरी के कूड़नि इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। समूरे ख़ानदान सां यकजहती जो इज़हार करियां थो। इमरान ख़ान चयो आहे त इम्पोर्टेड हुकूमत मूंखे कॾहिं बि गिरफ़्तार करे नथी सघे। इमरान ख़ान सीनियर अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त इमरान ख़ान फवाद चौधरी जी घरवारी हिबा चौधरी के फोन कयो आहे, हमदर्दी जो इज़हार कयो वियो आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त फवाद चौधरी खे कूड़नि इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। समूरे ख़ानदान सां यकजहतीअ जो इज़हार करियां थो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, पीटीआई जे चेयरमैन इमरान ख़ान फवाद चौधरी जी घरवारी हया चौधरी के फोन कयो आहे ऐं साण हमदर्दी जो इज़हार कयो आहे। फवाद चौधरी के कूड़नि के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। समूरे ख़ानदान सां यकजहती जो इज़हार करियां थो। इमरान ख़ान इहो चयो आहे। साॻे वक़्तु संदसि चवणु आहे त इम्पोर्टेड हुकूमत मूंखे कॾहिं गिरफ़्तार नथी करे सघे। सीनियर अॻवाननि सां गुफ़्तगू कंदे संदसि चवणो हो त असांजी हुकूमत अॻवाननि जा पंहिंजा केस अदालतुनि में हली रहिया आहिनि। मुल्क जो 22 करोड़ अवाम असां सां गॾु आहे। साॻे वक़्तु संदसि चवणो हो त फवाद चौधरी तहरीक इंसाफ़ जे हर अवल दस्ते जो कारकुन आहे। हिन ख़िलाफ़ केस इंतकामी कार्रवाई आहे। गिरफ़्तारी में साबित थियो त मुल्क बनाना रिपब्लिक आहे। मुल्क में कानून जी का बि हुकुमरानी न आहे। इहो चवणु आहे पीटीआई जे चेयरमैन इमरान ख़ान जो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।